नाज़रीन, सठ महल में गवर्नमेंट डिग्री कॉलेज सठ महल के प्रिंसिपल एहसान रिंद अहमद ख़याम मेहर जी अगवानी में कश्मीर से यकजहती तौर रैली कढी वई। रिपोर्ट करे रहियो आहे ज़हार मरी। जी नाज़रीन, कश्मीरन ते थींदड़ ज़ुल्म खिलाफ़ सठ महल डिग्री कॉलेज पारां एहतजाजी एक कश्मीर सां यकजहती रैली कढी वई आहे। रैली प्रेस क्लब सठ महल अॻियां पहुती आहे। हिते असां सां उस्ताद शागिर्द मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो त हू पंहिंजा वीचार कहिड़े रीति वंडीनि था। 1947 खां वठी कश्मीर जो मसइलो हले पियो। 1947 जे अगस्त खां वठी हिंदुस्तान जो कश्मीर ते नाजायज़ कब्ज़ो आहे, जेको कश्मीरी माण्हुनि जे उमंगुनि, उन्हनि जे एहसासनि ऐं उन्हनि जे हक़ ख़ुद इरादियत ते संसदो धाड़ो आहे। 1951 में जॾहिं यूनाइटेड नेशंस जी बाडी ठही पई, जॾहिं यूनाइटेड नेशंस क़ाइमु थियो पे, त उन में जेके पहिरां 3 डिक्लेरेशन मंज़ूर थिया, उन्हनि में पहिरनि 3 डिक्लेरेशन में पहिरों कश्मीर जे हक़ ख़ुद इरादियत जो बि हुयो। ऐं साॻिए क़िस्म जा डिक्लेरेशन न सिर्फ़ु यूनाइटेड नेशंस पर UNHCR ऐं जेके इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कमीशन आहिनि IHCR, अहिड़नि क़िस्म जे ॿियनि इदारनि पारां मुतअदिद चकर पास कया विया आहिनि। पर उन्हनि खे हिंदुस्तान का बि जेका उहा बिना कंहिं परवाह जे उन्हनि खे लताड़ींदो रहे थो, उन्हनि खे ख़तमु कंदो रहे थो। ऐं वरी वरी इहो सबूत पियो ॾिए थो जेको आलमी साम्राज अमेरिका ऐं इसराइल ऐं उन्हनि जा जेके गॾियल गेझू आहिनि, उन सभिनी सां गॾिजी मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं जबर जारी रखनि था। जॾहिं त ॿिए पासे अॼु ॾींहं ताईं हज़ारे कश्मीरी इन पंहिंजे वतन जी आज़ादीअ जे लाइ, पंहिंजे धरतीअ में ख़ुशियूं माणण जे लाइ पंहिंजे सिर जो नज़रानो पेश करे चुका आहिनि। हमेशह भारत जेको आहे 1947 खां वठी जेको आहे असांजे कश्मीर खे आज़ादु थियण खां रोके छॾियो आहे। जेकॾहिं आज़ादी हू चवनि था त उन्हनि जी क़त्लेआम कयो थो वञे, जेको क़त्लेआम ऐं उन्हनि खे जेको शहीद कयो थो वञे, उन्हनि जे नंढनि ॿारनि मासूमनि खे शहीद कयो थो वञे, इहो सरासर कश्मीरियुनि सां ज़ुल्म आहे। जॾहिं त इहो करारदाद पास थियल आहिनि, यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां पास थियल आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहो कश्मीरियुनि जे हक़ में फ़ैसिलो आयल आहे। पर ख़बर न आहे अलाए छो इहो हिकु ताक़तवर जेको मुल्क आहे, उन अमेरिका जे सूरत में या इसराइल जे सूरत में उहे उनखे जेको आहे आज़ादु थियणु नथा छॾीनि। जेकॾहिं असां उन्हनि खां इहो फिलफोर मुतालबो कयूं था, हे असांजी जेका आवाम आहे, असांजा जेके शागिर्द आहिनि, पूरे पाकिस्तान जी जेका आवाम आहे, उन में नंढा हुजनि चाहे वॾा हुजनि, जेके असांजा मासूम ॿार, असांजा मासूम कश्मीरी जेके शहीद था थियनि, उहो सरासर ज़ुल्म आहे, जिबिर आहे, ॾाढ आहे। ऐं इंशाअल्लाह इहो ॾाढ हिननि जो कॾहिं बि वधीक न रहंदो। इहो यहूद ऐं नसारा जे तरफ़ खां हर वक़्तु मुसलमाननि जे मथां यलगार थी, छो त क़ुरान करीम में आहे त वलन तरदा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। क़ुरान करीम में फरमाए थो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखां यहूदी ऐं नसारा कॾहिं बि ख़ुशि न थींदा। हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, त तूं उन्हनि जे दीन ऐं मिलत जी ताबेदारी करी, जेसीं ताईं ताबेदारी न कंदे तेसि ताईं उहो ख़ुशि न थींदा। उहो मुसलमाननि खां जेके आहिनि इन जे करे ख़ौफ़ज़दा आहिनि, जेकॾहिं मुसलमान वधी पिया त पोइ कुफर खे लिकण जी जाइ न मिलंदी। इन जे करे यहूद ऐं नसारा जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए उख़रुजुल यहूद व नसारा मिन जज़ीरतिल अरब, त यहूद नसारा खे जज़ीरे अरब खां निकाले ॾेई छॾियो। उन्हनि खे हिते रहण जी जाइ कोन्हे को, तंहिं करे उहो हर वक़्तु जेको आहे हिननि मुसलमाननि जे ख़िलाफ़ जेके आहिनि इहे साज़िशूं ठाहींदा। हिन जो जेको आहे शदीद मुज़म्मत था कयूं। असांजो जेको रैली जो ख़ासि मक़सदु इहो आहे त कश्मीर जो जेको आहे जिते मुज़ामत कश्मीर में थिए पियो, उन जो जेको आहे असां मुज़ामत कयूं। ऐं असां UN जो जेको आहे UN में जेको आहे रेज़ोल्यूशन पास थियल आहे 1947 में, उन रेज़ोल्यूशन मुताबिक़ कश्मीर खे जेको आहिनि पंहिंजा जेके राइट्स आहिनि उहे ॾिना वञनि, जीअं उहो पंहिंजो फ़ैसिलो करे सघनि।